सखर में ख़ानगी बिस्किट कंपनी जे सहकार सां इंटरनेशनल डे ऑफ अर्थ जे उनवान हेठि तक़रीब कोठाई वई। तक़रीब में कमिश्नर सखर डॉक्टर फयाज़ अब्बासी महिमान ख़ासि तौरु शिरकत कई। कमिश्नर सखर कंपनी जे स्टाफ ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू वॾे अंग में शरीक थिया। वर्ल्ड अर्थ डे जी तक़रीब बैदि वणकारी जी अहमियत बाबति अर्थ डे वाक पिणु कई वई। कमिश्नर सखर मूजिबि सखर डिवीज़न में हिन महिल ताईं 20,000 वण लॻाइण वारी मुहिम जारी आहे। शहरनि खे शहर जे चौक चौराहनि समेत घर घिटीअ में बि वण लॻाइण घुरिजनि। दीदार उनड़ कोशिश डिजिटल सखर।